दादलाकारी में गोठाणन पारां सेबको ऐं पब्लिक हेल्थ अमले खिलाफ़ एहतियाती मुज़ाहिरो कयो। गोठाणन छांडड़ शरीफ जे रहवासियन अली अकबर, गुलाम यासीन, अब्दुल कदीर लगारी ऐं ॿियनि एहतिजाज बाद सहाफ़ियन सां ॻाल्हाईंदे चयो त असां 2 सालनि खां बुनियादी हक़नि जे हासिलात लाइ एहतिजाज करे रहिया आहियूं, पर चूंडियल नुमाइंदा सेबको तोड़े पब्लिक हेल्थ इंतजामिया असांजे एहतिजाज ते को ध्यान न ॾिनो आहे। हुननि चयो त 2 सालनि खां आरओ प्लांट बंदि हुजण करे गोठाणा मिठे पाणीअ जी सहूलियत खां महरूम आहिनि, जॾहिं त एसडीओ वापडा दीन मोहम्मद दायो रिश्वत न ॾियण करे छांडड़ शरीफ जी बिजली काटे छॾी आहे, जंहिंसां रोज़ेदार बि सख़्त परेशान आहिनि। हे बिजली इनखे 2 साल थी विया आरो प्लांट बंदि आहे ऐं हो बिजली असांजी तक़रीबन 6 महीना थिया आहिनि असांजी बिजली बंदि आहे। महिरबानी करे हिन जो हितां कनेक्शन करे असांजो आरो प्लांट असांखे बहाल करो ॾिनो वञे। असां न त असां इन एहतिजाज जो दायरो वधाईंदासीं। गोठाणनि चयो त बिजली न हुजण करे गोठाणा 2 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते वञी मिठो पाणी भरे अचण ते मजबूर आहिनि, जॾहिं त जर जो पाणी खारो हुजण करे रहवासी सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अदा जीअं त असांजी बिजली तक़रीबन 2 सालनि खां वठी आरो प्लांट जी लाइट असांजी कटियल आहे, अञा ताईं कनेक्शन कोन्हनि किता। साईं ॾिना या दाया साहब एसडीओ आया आहिनि, हितां विज़िट कर गया आहिनि, सिर्फ़ु असांखे इहे टोपियां पवाई ईअं हले गया आहिनि, उनजे बावजूद बि कोई कनेक्शन कोन्हे थिया। सॼा पाणी कोड़ आहे। असां बाह बंदि करें बारी खान पितावी साहब को आदे पैसे, खालिद खान को भी आदे थे, अशरफ साहब को भी आदे पैसे, बराए मेहरबानी सारा कम किता वञे। जायज़ मसले न सारे कोई नाजायज़ मसले कोन्हे जंहिंते किते असां इहे वधे से करेंदे। उनजे बावजूद ॿी सूरत है असां जेको एसडीओ जी ऑफिस जे कोई असां जेको धरणे वञ मरेसूं, रोड ब्लॉक करेसूं, सभु चीज़ बराए मेहरबानी। लॉकडाउन की बजाय ईंदे इहो न फ़ाइदा उठावन जो असांजे कम न थियनि। असां पानी कौड़ा इतला कौड़ा है जो माल पानी पीअण लाइ तैयार कोन्हे। असां इंसान की तो पी सकते रमज़ान शरीफ है। गोठाणन सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिताफी, एमएनए सरदार खालिद खान लुंड ऐं डीसी घोटकीअ खां मुतालबो कयो त बिजली बहाल कराए आरो प्लांट हलराए रहवासियन जूं परेशानियूं घटायूं वञनि। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।